बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां उस्ताद मोहम्मद ज़करिया बोड़ो सदर पेटेल तालका रोड़ी। मुझे घर में वेठो है उस्ताद ज़ुल्फ़िकार अली मीरानी जो जनरल सेक्रेटरी है पेटेल तालका रोड़ी जो। हेॾा मुझे घर में वेठो है उस्ताद इशफाक अहमद जागीरानी जो तालके रोड़ी के पेटेल इलेक्शन कमेटी जो चेयरमैन है। असां गॾिजी करे हिते जेको आहे सो फ़ैसिलो बि कयो आहे। पर मां सभ खां पहिरियों त असीं गवर्नमेंट ऑफ सिंध जे तरफ़ां जेको कारो कानून लाथो वियो आहे रोज़ानो जे बुनियादनि ते मुलाज़िमनि जे लाइ जेके लेटर कढिया था वञनि, पेंशन ते धाड़ाया था वञनि, असां उन खे सख़्तीअ सां निंदियूं था ऐं रद्द कयूं था त अहिड़े कानून खे असां कॾहिं बि मुलाज़िम क़बूल न कंदासीं। असां उन खां पोइ मां हाजी अशरफ साहब जेको ऐलान कयो आहे गस्टा जे तरफ़ां, मां साईं हाजी अशरफ साहब खे बि गुज़ारिश कंदुसि त इहो सी जे प्लेटफॉर्म तां सॼी जेके बि सिंध जूं इन में सिंध एजुकेशन अलायंस में शामिल तंज़ीमूं आहिनि उन्हनि खे घुराए उन प्लेटफॉर्म तां इहो ऐलान कयो वञे त जीअं सभिनी मुलाज़िम इन में हिसो वठनि ऐं मुलाज़िमनि जो तहफ़ुज़ थिए। मां पंहिंजे पेटेल जे मरकज़ी बॉडीअ खे बि गुज़ारिश कंदुसि त हाजी अशरफ साहब जेको सी जो चेयरमैन आहे उन सां राब्तो करे उहो गॾियल ऐलान करनि त जीअं असांजे मुलाज़िमनि मां बेचैनी ख़तमु थी थिए, न त असांजा मुलाज़िम वीचारा उहे रोज़ानो जे बुनियादनि ते रिटायरमेंट जे लाइ सोचे रहिया आहिनि। मां चाहियां थो त तंज़ीमूं को पंहिंजो गॾियल मौक़िफ़ ॾींदियूं त मुलाज़िमनि मां बेचैनी ख़तमु थींदी। ऐं मां सुभाणे असां पंहिंजे तालके रोड़ीअ जी पंहिंजे पार्टीअ जी मीटिंग घुराए रहिया आहियूं जंहिंमें असां आईंदा उस्तादनि खे जे लाइ मामलात ते बस मुआसो कंदासीं, आईंदा जो लामल बि तयारु कंदासीं। ऐं सूमर वारे ॾींहुं 3 वॻे डिस्ट्रिक्ट सखर जे तमामु जेके तंज़ीमी दोस्त आहिनि मां उन्हनि खे हिन तां दावत बि ॾियां थो, गुज़ारिश बि कयां थो त 3 वॻे अचनि त असां हिन जेको गवर्नमेंट ऑफ सिंध जे तरफ़ां कारो कानून लथल आहे पेंशन जे लाइ उन लाइ असां डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिस सखर सां मुलाक़ात कयूं ऐं उन खां पुछूं त इन लेटर जा कहिड़ा मामलात आहिनि, कहिड़ो मसइलो आहे ऐं जेका वधीक ब्रीफिंग वठी असां पंहिंजे मुलाज़िमनि ताईं पुॼायूं त जीअं मुलाज़िमनि मां बेचैनी बि ख़तमु थिए ऐं उन्हनि खे मालूमात बि मिली सघे। उस्ताद मोहम्मद ज़करिया बोड़ो, सदर पेटेल तालका रोड़ी।